जी सही सही इहो छा था बयान खे ॿुधायो सर? साईं असांजे सिंध जे हिकु बहितरीन आलिम दीन, बहितरीन फ़िलसूफ़ ऐं बहितरीन आरिफ़ जेको थी गुज़रियो आहे। हा, असांजी सिंध सरज़मीन जेका आहे हमेशह ज़रख़ेज़ ऐं तमामु बहितरीन शख़्सियतुनि खे पैदा करण वारी रही आहे। जी सर। उन्हनि मंझां हिकु शख़्सियत जेका आहे मख़दूम मोइन ठठवी, मख़दूम मोहम्मद मोइन ठठवी, जेको फ़र्ज़ंद आहे मोहम्मद अमीन, जंहिंजी मख़दूम मोहम्मद अमीन ठठवी जो, ऐं साईं मख़दूम मोइन जी जेका कुनियत हुई अबुल हसन हुई, ऐं मख़दूम मोइन जो हिकु लक़ब ठारो, मख़दूम ठारो बि चवंदा हुया। ऐं मख़दूम मोइन जेको आहे 1093 हिजरीअ में ठठे में पैदा थियो ऐं उन शुरूआती पंहिंजी तालीम जेका आहे शेख इनायतुल्लाह वटि हासिल कई ऐं उन खां पोइ मख़दूम अबुल क़ासिम जी मुरीदी अख़्तियार कई ऐं उन खां पोइ जेको आहे शेख फैज़ुल्लाह वटि हे जेको आहे तालीम हासिल कई। ऐं साईं जेको आहे मख़दूम साहिबु जिनजो हिकिड़ो ख़ासि उस्ताद जंहिंजे तारीख़ जे बारे में का ख़बर न पई सघे एतिरी त साईं किथे रहियो, किथे हो, किथां आयो। अलबत्ता एतिरो आहे त हू ईरानी लॻे थो, जंहिंजे नाले चवनि था शाह अली रज़ा दरवेश, जंहिं वटि तसौफ़ जे जंहिंखे तसौफ़ जो अबो चवंदा आहिनि इब्न अरबी, जंहिं तसौफ़ खे बाक़ाइदे हिकिड़ी इल्मी शकिल ॾिनी ऐं तसौफ़ खे बाक़ाइदे जेको आहे हिकिड़ी इस्तदलाली शकिल ॾिनी। उन जे किताब आहे हिकिड़ी फ़ुसूसल हिकम, उन खे जेको आहे शाह अली रज़ा दरवेश वटि मख़दूम मोइन जेको आहे सबक़ में सबक़ करे जेको आहे पढ़ी। ऐं उन खां अलावा मख़दूम मोइन जो जेको ख़ासि उस्ताद रहियो आहे ऐं अजीबो ग़रीब जेको आहे शख़्सियत जो मालिक रहियो आहे सैयद सादुल्लाह सूरती, जेको नकुल था कनि त माक़ूल ऐं मनकूल ॿिन्ही में उस्ताद रहियो आहे मख़दूम मोइन ठठवी साहिब जन जो। ऐं मख़दूम मोइन जेको आहे उनजी किताबनि जा पंहिंजे किताबनि में रिसालनि में हवाला बि ॾिना आहिनि। अलबत्ता उहे जिन जा हवाला किन किताबनि जा न आहिनि उहे किताब हींअर असांजे दरमियान शायदि के न रहिया आहिनि या कुझु रहिया आहिनि। मसलन तौरु मंतिक़ ते, फ़िक़ह शिया जे हक़ानियत ते, ऐं मौलाना रूमी जेको मशहूरु जेको आहे आरिफ़ थी गुज़रियो आहे कोनिया जो, मौलाना रूमी कोनवी मसनवी, जंहिंजी हींअर तुर्किया में मज़ार आहे, उन जे मसनवी जी बि बहितरीन जेको आहे शरह हिदायतुल हिकम जे नाले सां साईं सादुल्लाह सूरती लिखी। ऐं अक़ाइद सूफ़िया जी बि जेको आहे साईं सादुल्लाह सूरती जेको आहे शरह लिखी, जिन मां कुझु किताबूं आहिनि, कुझु किताबूं जेको आहे न आहिनि। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त साईं खे औलाद न थींदो हुयो सादुल्लाह सूरती खे। साईं नज़र कई, पोइ 2 पुट पैदा थिया जिन जा नाला जेको आहे पहिरें वॾे पुट जो अब्दुल अली ऐं ॿिए पुट जो अब्दुल वली ऐं पाण सादुल्लाह। ऐं जेको मुअर्रिख़नि इन शइ मां सम्झो आहे त साईं जेको आहे पंहिंजे नाले ऐं पुटनि जे नाले जो अवल हर्फ़ हज़फ़ कजे त अलियुन वलियुल्लाह वञी ठहे थो, त माना केॾी जेको आहे अहल बैत ऐं अली अलैहिस्सलाम सां हुनखे मुहबत हुई। ऐं उन खां पोइ मख़दूम मोइन जेको आहे शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी जेको मुजद्दिद अल-फ़िसानी जंहिंखे चवनि था, उन सां बहितरीन तालुकात रहिया आहिनि। शाह मुहद्दिस जेको आहे मख़दूम मोइन जी तमामु घणी इज़त बि कंदो हुयो। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं मख़दूम मोइन जे तालुकात जे बारे में अजीब ॻाल्हि इहा आहे त मख़दूम मोइन ठठवी जे लाइ आउं तव्हांखे सिर्फ़ु एतिरो चवंदो हलां त जेमहिल आख़िरी लम्हात सकराती आलम में हुयो त पंहिंजे दोस्तनि खे सिफ़ारिश कयईं त मुंहिंजे दोस्त जो इंतज़ारु करियो जेको ईंदो ऐं मुंहिंजी जनाज़ निमाज़ पढ़ाईंदो ऐं उनजे हंझम बि जेको आहे मख़दूम जो साह वञे थो। ऐं पोइ शाह अब्दुल लतीफ़ वरी हितां खां भिट ते पंहिंजे दोस्तनि खे चयो त उथो त हलो पंहिंजे आख़िरी दोस्त
दीदार जेको आहे पंहिंजे दोस्त जो ऐं हुनजे वफ़ात खां पोइ शाह साहिबु जेको आहे सो ठठे खे ॾिसी करे दोस्तनि खे ॾिसी करे चयो त हाणे ठठा तोखे ॾिठोसीं वरी तोॾे न ईंदासीं या अहिड़ा के अल्फाज़। ऐं अजीब ॻाल्हि इहा आहे जेका अफ़सोस अजीब आहे ऐं जंहिंखे असां सिंध जे लाइ अलमियो बि चऊं त जेको मखदूम महमद मुइन ठठवी इब्न अरबी जे इरफान ऐं मुला सदरा जे ईरानी जेको हिकमत मुतालिया जो बानी आहे उन जे फ़लसफ़े अबू नसर फाराबी जेको मुअल्लिम अवल आहे मुअल्लिम सानी आहे अरस्तू खां पोइ ऐं इब्न सीना जंहिंखे इल्मनि जे मैदान में फ़लसफ़नि जे मैदान में रईस जो लक़ब मिलियल आहे उन जे किताबनि ते जेको आहे शाहकार शरहूं ऐं पंहिंजा रसाइल ऐं किताब लिखिया आहिनि से हता के किन किन किताबनि में मखदूम मुइन ठठवी दावा थो करे त हीअ मूं ते अलाह ताला जी ख़ासि इनायत थी आहे जेका न पहिरीं कंहिं ते थी आहे न ज़माने हाल में कंहिं ते थी आहे या वरी किन किताबनि में यादि दावा करे त इहा ख़ासि इनायत रसूलुल्लाह जी मुंहिंजे मथां थी आहे। ऐं अजीब ॻाल्हि इहा त हुन पंहिंजे मकतूबात में शुरू ऐं आख़िर में जेको आहे अहल बैत ऐं ख़ुदा जे हमदो सना सां शुरूआत कई आहे ऐं इख़्तिताम बि किताब ऐं रिसाले जो जेको आहे सो ख़ुदा जे हमदो सना ऐं दुरूद सलाम सां कई आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे सो न वहदतुल वजूद ऐं वहदत शख्सिया इन्हनि ते बहितरीन तालीफ़ात बहितरीन किताब जेके आहिनि से लिखिया आहिनि। हिकु बवादिरुल वजूद जेको आहे मखदूम मुइन जो रिसालो आहे उन में त मखदूम मुइन जेको आहे सो दावा करे थो त आउं किताबनि जे लिखण जे मामले में एतिरो अॻिते निकिरी वियुसि एतिरो अॻिते निकिरी वियुसि जो मूं ॾिठो त जेकॾहिं ॿियो केरु हुजे हा त उहा तकबुर ऐं गुरूर जे मैदान में गर्क थी वञे हा पर अल्लाह ऐं अहल बैत जी हिन फ़क़ीर ते ख़ासि इनायत थी जंहिंमें को बि तकबुर ऐं गुरूर ऐं का बि अना न आई ऐं इन जेको आहे सो इन्हनि किताबनि खे अफ़सोस जेको मूं कयो पोइ इहो इन हालत ते बि कयो जो जेको एॾो वॾो असांजे सिंध जे सरज़मीन जो फ़लसफ़ी आरिफ़ इब्न फारिस जेको अरबी में इरफान जे शाइर जे मैदान में जेको आहे सो वॾो शाहकार रहियो आहे उन जे शहरनि जी शरह करण वारो शख़्स मौलाना रूमी जे शहरनि जी शरह करण वारो शख़्स जेको सभु अहल इल्म ॼाणनि था त इब्न फारिस ऐं रूमी इब्न सीना फाराबी मुला सदरा इब्न अरबी ऐं कैसरी कोनवी इन्हनि जे किताबनि खे को जहिड़ो तहिड़ो त छा पर ख़ासि आलिम बि किताब हथु कोन थो लॻाए सघे। मुइन ठठवी जेको आहे सो बाक़ाइदे उन्हनि किताबनि जूं बहितरीन जेको आहे सो बयान ऐं बहितरीन जेको आहे सो तफ़सील ऐं वज़ाहतूं कनि पर अफ़सोस जो उहे उन्हनि किताबनि मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको शाह जे फरमाइश ते रिसाला अवेसी हिकिड़ो मुख़्तसर रिसालो ऐं दिरासातुल लबीब जेको आहे अदबी बोर्ड काफ़ी अरसो पहिरीं छपरायो उहो बि हींअर नायाब आहे। उन खां अलावा जेको आहे सो को बि मखदूम मुइन जो किताब रिसालो जेके उन एतिरा इन सिंध जे लाइ नेमत ऐं गनीमत शुमार कया वञनि अफ़सोस जो उहे असांजे मुआशिरे खां मजहूल रहिया आहिनि ऐं साईं जहिड़ी शख़्सियत मखदूम मुइन जी केरु गूगल ते सर्च करे त असलन उनजो नालो बि गूगल ते न आहे ऐं इहा शख़्सियत बि असांजी मजहूल क़दुरु रही आहे। अस्सलाम वालेकुम। महिरबानी साईं वरी थोरा